कंडियारो सूबो दे रोबर्टसा ॻोठ सूमर ख़ान संद जे रवासी मोहम्मद नवाज़ मुमताज़ अली पारां देहात वासी बासर अब्दुल लतीफ़ अब्दुल मजीद ऐवान जी ज़्यादतियुनि ख़िलाफ़ नेशनल प्रेस क्लब अॻियां एहतजाज कयो वियो। इन मौक़े ते हुननि चवणु हुयो त ख़ान वाहण भरिसां देहात जे ॻोठ गोहराम हरिया वासी बासर अब्दुल लतीफ़ अब्दुल मजीद ऐवान असांजो जीअं जंजाल करे छॾियो आहे। असांजे घरनि ते हमला कया पिया वञनि, असांजे घरनि ते कब्ज़ा करण ऐं अगवा करण जी धमकियूं ॾिनियूं पई वञनि। पुलिस भी असांजी मदद करण लाइ तैयार न आहे। उन्हनि जो चवणु हो त हू ग़रीब मिसकिन आहिनि। बासरनि जो ऐवान बिरादरी जे विच में मामिलो हली रहियो आहे, जंहिंसां संदन को बि तालुक़ वास्तो न आहे। बासर असांखे मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं धमकियूं ॾिनियूं, पर असांजो हिकु भाउ कराची जे अस्पताल में ज़ेर इलाज आहे, जंहिंखे पिणु बासर धमकियूं ॾेई रहिया आहिनि। जेकॾहिं असांजे भाउ खे कुझु बि थींदो त उनजी ज़िम्मेवारी बि बासर हूंदा। दाहूं करे थकिजी पिया आहियूं, पर ग़रीब मिसकिन हुजण करे केर बि मदद करण लाइ तैयार न आहे। हुननि मुतालबो कयो त ऐवान बिरादरी जे बासरनि ख़िलाफ़ क़दम खणी खेनि तहफ़ुज़ फराहम कयो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।